हैदराबाद में ब्रेकिंग न्यूज़ हमास शिरकंदासी हैदराबाद के लतीफ़ाबाद के कोई सारवार इलाके में नौकरानी घर दड़न के चाहे में नशो ॾेई 20 तोला सोन 500 पाउंड गैर मुल्की करंसी ऐं 60,000 रुपया रोक रक़म खणी फरार थी वई आहे। अबू बकर कुरैशी नाले नौजवान रिपोर्ट दाख़िल कराई आहे त हिकिड़ी अॻु आमना नाले औरत के घर में मुलाज़मत लाइ रखियो हो। ब्रेकिंग न्यूज़ हमास हैदराबाद में शेयर कयूं पिया। हैदराबाद के लतीफ़ाबाद के कोई सारवार इलाके में नौकरानी घर दड़न के चाहे में नशो ॾेई 20 तोला सोन 500 पाउंड गैर मुल्की करंसी ऐं 60,000 रुपया रोक रक़म खणी फरार थी वई आहे। अबू बकर कुरैशी नाले नौजवान रिपोर्ट दाख़िल कराई आहे त हिकिड़ी अॻु आमना नाले औरत के घर में मुलाज़मत लाइ रखियो हो। हैदराबाद में तफ़सील मालूम कंदासीं शबीर अबड़ो खां। जी शबीर, आगाह कजो। हैदराबाद में लतीफ़ाबाद के कोहिसार वाले इलाके में नौकरियाणी घर धड़न के चाय में नशो ॾेई 20 तोला सोन 500 पाउंड गैर मुल्की करंसी ऐं 60,000 रुपया रोक रक़म खणी फरार थी वई आहे। उन हवाले से एसएचओ एयरपोर्ट जो चवण है त अबू बकर कुरैशी नाले नौजवान एयरपोर्ट रिपोर्ट दाख़िल कराइंदे जणायो आहे त हिकु ॾींहुं अॻु आमना नाले औरत के घर में मुलाज़मत लाइ रखियो हो, जेका सुबुह जो संदसि वालदा मासी के चाय में नशो ॾेई घरां सोना ज़ेवर रोक रक़म ऐं गैर मुल्की करंसी खणी फरार थी वई आहे। पुलिस जो चवण है त अबू बकर जो वालिद मसूद आलम कुरैशी दुबई में राज पज़ीर है। ॼाणायल घर में संदसि पुटु ज़ाल ऐं हिकु भेण मास्तरियाणी राज पज़ीर आहिनि। पुलिस जी दावा है त इलाइक़े में चोरी कंदड़ नौकरियाणी जा CCTV फुटेज भी हथ कया विया आहिनि। वधीक जांच कई पई वञे। जी, मेहरबानी शबीर अबड़ो तफ़सीलनि लाइ।